इलेक्शन कमीशन पीटीआई चेयरमैन इमरान खान खिलाफ फौजदारी केस हलाइण लाइ सेशन अदालत खे रेफरेंस सुभाणे छॾियो। इलेक्शन कमीशन मूजिबि इमरान खान तोशाखाना रेफरेंस में ग़लत बयानी कई, केस करप्ट प्रैक्टिस में मुलविस करार ॾिनो वञे। इलेक्शन कमीशन इलेक्शन एक्ट 137, 167 ऐं 170 तहत फौजदारी कार्रवाई हलाई वञे। आर्मी चीफ जी मुक़ररी जो फ़ैसिलो नाहे थियो। वज़ीर आज़म जे सवाबदीद आहे त मुक़ररी ते मुशावरत करे सघे थो। मुक़ररी वज़ीर आज़म खे ई करणी आहे। दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ जूं इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। अमरीकी साज़िश बाबति इमरान खान जे ट्वीटनि ते ख्वाजा आसिफ चयो त पीटीआई चेयरमैन गुज़िरियल 4 सालनि खां कहिड़े बयान ते क़ाइमु रहियो आहे। जीअं हर बयान तां फिरंदो रहियो आहे, ईअं अमरीकी साज़िश वारे बयान तां बि फिरी वियो आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध जे ॿोॾ सटियल इलाइक़नि मां फौरी तौर पाणी निकाल करण जो हुकुम ॾेई छॾियो। मुतासिरनि लाइ घर ठाहिण वारे मंसूबे खे हतमी शक्ल ॾेई जल्द शुरू करण जी हिदायत। सीएम हाउस में इजलास जी सदारत कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हारियुनि खे ॿिज ऐं बाण फराहमी फौरी तौर शुरू कई वञे। थधि शुरू थी रही आहे, जिन इलाइक़नि में पाणी बीठल आहे फौरी तौर ते निकाल कयो वञे। वॾे वज़ीर मुराद अली शाह ब्रीफिंग ॾींदे चयो त सिंध में ॿोॾ सबबि $11 अरब खां वधीक जो नुक़सान थियो आहे। फ्लड कंट्रोल आबपाशी खाते लाइ 48 अरब ऐं रोडनि जी तामीर लाइ 22 बिलियन रुपयनि जी ज़रूरत आहे। पाणी निकाल लाइ 11 अरब ऐं घरनि जे अॾावत लाइ 110 अरब रुपया घुर्बल आहिनि। सिंध हाई कोर्ट में मकानी चूंडुनि में देर ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। इलेक्शन कमीशन पारां कराची में 2 हफ़्तनि अंदरि मकानी चूंडूं कराइण ऐं आईजी पुलिस पारां पोलिंग दौरान सिक्योरिटी फराहम करण जी ख़ातिरी। कराची ऐं हैदराबाद में मकानी चूंडूं मुलतवी करण ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त ॿुधणी। चीफ सेक्रेटरी सिंध, आईजी पुलिस ऐं सूबाई इलेक्शन कमिश्नर समेत ॿिया लाॻापियल अमलदार अदालत में पेश थिया। सिंध में पुलिस ऐं रेंजर्स जी नफ़री बाबति रिपोर्ट अदालत में जमा कराई वई। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त छो सुप्रीम कोर्ट जे हुकुम जी भञकड़ी करे रहिया आहियो, गॾिजी चूंडूं नथा कराए सघो त मरहलेवार करायो। सूबाई इलेक्शन कमिश्नर चयो त असां मकानी चूंडूं कराइण लाइ तयार आहियूं। पुलिस ऐं घर वज़ारत नफ़री फराहम कनि। अदालत MQM अॻवान ख्वाजा इज़हार खे ॻाल्हाइण खां बि रोके छॾियो। जमायत इस्लामी कराची जे अमीर हाफ़िज़ नईमुल रहमान चयो आहे त पीपल्स पार्टी ऐं MQM मकानी चूंडुनि खां भॼण चाहिनि थियूं। उमीद आहे त अदालत आइन तहत मकानी चूंडुनि बाबति फ़ैसिलो ॿुधाईंदी। MQM जे ख्वाजा इज़हार जो चवणु आहे त सिंध हाई कोर्ट मकानी चूंडुनि बाबति को बि फ़ैसिलो ॿुधाइण खां अॻु सुप्रीम कोर्ट जे अख़्तियारनि जी मुंतक़िली वारे हुकुमनामे खे साम्हूं रखे। समूरो पिंड मरी वञे तॾहिं बि जमायत इस्लामी ऐं PTI जो कराची में मेयर नथो अची सघे। पाकिस्तान तहरीक इंसाफ ने सुप्रीम कोर्ट में मुख्तलिफ रजिस्ट्रीज में अपनी एक दरख्वास्त जमा करवाई है, जिसमें हम दरख्वास्त कर रहे हैं चीफ जस्टिस साहब से कि एक जुडिशल कमीशन वो तश्कील दें। इमरान खान साहब के खिलाफ एक असैसिनेशन प्लॉट और असैसिनेशन अटेम्प्ट में अल्लाह ने उनको महफूज किया। हम चाहते हैं कि इसका प्रोब होना चाहिए। हमारा दूसरा नुक्ता इस पिटिशन में है कि हमारे सिटिंग सेनेटर आजम स्वाति साहब और उनकी अहलिया की तस्हीक एक ऐसी दर्दनाक एक कहानी है जो आपके सामने है। इस पिटिशन में तीसरी जो हमारी दरखास्त है, हमारे मशहूर जर्नलिस्ट जनाब अरशद शरीफ साहब, जिनको कीनिया में कत्ल किया गया, असैसिनेट किया गया।
तहरीक इंसाफ इमरान खान ते हमले जी जांच लाइ सुप्रीम कोर्ट में गॾियल दरख़्वास्तूं जमा कराए छॾियूं। सुप्रीम कोर्ट इस्लामाबाद, लाहौर, कराची, पिशावर ऐं कोयटा रजिस्ट्रीज़ में PTI जे असेंबली मेंबरनि ऐं सेनेटर्स धार दरख़्वास्तूं दाख़िल करायूं। दरख़्वास्तुनि में इमरान खान ते हमले, आज़म स्वाति ते मुबैना तशद्दुद ऐं अरशद शरीफ जे क़त्ल लाइ जुडिशल कमीशन जोड़ण जी इब्तिदा। शाह महमूद कुरैशी ऐं चवणु आहे त इमरान खान ते हमले जी FIR दाख़िल करण जो हक़ नथो ॾिनो वञे। अदलिया पाण खे एतिरो कमज़ोर न करे जो माण्हू उन ॾांहुं ॾिसण ई बंदि कनि। इस्लामाबाद हाई कोर्ट PTI जे लॉन्ग मार्च दौरान रस्तनि जी बंदश कई। IG इस्लामाबाद खे 16 नवंबर ते तलब करे वरितो। चीफ जस्टिस आमिर फारूक रिमार्क्स ॾिना त मोटरवे वफ़ाक़ी हुकूमत जे मातहत अचे थो। हुकूमत छो नथी खोलाए? सामूरी इस्लामाबाद में इहे कंटेनर रखिया विया आहिनि ॼणो सूरत-हाल ख़राब हुजे। कंटेनर लॻाइण बदिरां सुठी एंटी राइड स्पॉट्स छो नथी जोड़ी वञे? सुई सदरन गैस कंपनी पारां सिंध में सनती शोबे खे सुभाणे खां 3.5 महीननि ताईं गैस फराहमी बंदि करण जो फ़ैसिलो। कराची चेंबर जे अॻुवाणी मूजिबि 15 नवंबर खां 28 फरवरी ताईं सनती शोबे खे गैस फराहमी बंदि करण बाबति ॿुधायो वियो आहे, जंहिं सबबि सनती पैदावार में वधीक रंडक ईंदी। सुई सदरन खे तजवीज़ ॾिनी आहे त राति जे वक़्ति सनतनि खे गैस जी फराहमी कई वञे, पर सुई सदरन वटि बंदोबस्त करण जो को बि इंतज़ाम ई न आहे। मलीर जी अदालत MPA दुआ भुट्टो जे ख़िलाफ़ वरी दरख़्वास्त ते संदसि वर हलीम आदिल शेख खे नोटिस जारी करे छॾिया। दुआ भुट्टो दरख़्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त घर जो ख़र्चो ऐं घर जी मसवाड़ जी मद में 7 लाख रुपया माहवार ॾिना वञनि। दुआ भुट्टो कुझु ॾींहं अॻु हलीम आदिल शेख खां कुल्ह वठण लाइ दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। लाड़काने जे लोहर कॉलोनी में घर जी छत किरण सबबि नींगरी दबजी फौत। औरत ऐं संदसि 4 ॿार ज़ख़्मी थी पिया। औरत नज़ीर जुणिजो जे घर जी छत किरण सबबि औरत हमीदा संदसि 4 ॿार 7 वरनि जो ज़ुल्फ़कार 5 वरनि जी मारिया, 2 वरनि जी मदिया ऐं 1 साल जो गुलाम कादिर ज़ख़्मी थी पिया। 5 वरनि जी मारिया अस्पताल में दम ॾेई छॾियो। मां पुरसरार नमूने गुमथियल मदरसे जे 2 तालिबनि जो पतो न पियो। पुलिस शक जे बुनियाद ते 2 जे सौटनि खे हिरासत में वठी छॾियो। 5 ॾींहं अॻु मुबैना तौर गुमथियल ज़ैद मेमून ऐं अनीकुल रहमान जे सौटनि शकील ऐं जमील खे हिरासत में वठी जांच शुरू कई वई। पुलिस 2 नौजवाननि जे वारसनि जा बयान बि कलमबंद कया। खैर सां ॻोठु वारिस गंभीर जो रवासी पीरसन गौस बख्श महर 12 ॾींहनि खां लापता। वारसनि खे अगवा जो शक। गंबट में कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर, 1 ॼणो फौत। गर्ल्स कॉलेज रोड ते कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर थियण सबबि सोभोदेरो वासी मीर मोहम्मद दम ॾिनो। ऐं पंहिंजे मुल्क लाइ सभु कुझु हाज़िर आहे। अज़ीम टीम जो नंढड़ो हिसो हुअण ते फ़ख्रु आहे। क़ौमी टीम जे फास्ट बॉलर शाहीन शाह अफरीदी जो फाइनल में शिकस्त खां पोइ पहिरियों बयान। ट्वीट कंदे शाहीन शाह अफरीदी चयो त असां पंहिंजे तरफ़ां वसा न घटायो, सख़्त महिनत कई। शाहीन आफरीदी इंग्लैंड ख़िलाफ़ फाइनल मैच दौरान कैच वठण दौरान ज़ख़्मी थी पियो हो।